नादरा पाकिस्तान जे शहरनि जे लाइ जदीद पाक ID मुतारिफ़ कराए छॾी आहे। नादरा चेयरमैन जो हिन हवाले सां चवणु आहे त हिन ऐप जे ज़रिए शहरी सुञाणप कार्ड ऐं ॿियनि दस्तावेज़नि जे लाइ समूरी कार्रवाई मोबाइल फ़ोन ज़रिए करे सघनि था। शहरी सुञाणप कार्ड या दस्तावेज़ घर वेठे घुराए सघनि था। मोबाइल ऐप में दस्तावेज़नि जी सुञाणप निज़ाम ऐं बायोमेट्रिक जी तस्दीक जी सहूलियत भी शामिल है। शहरी ज़रूरी दस्तावेज़ मोबाइल ऐप जे ज़रिए अपलोड करे सघनि था। तस्वीर, फिंगरप्रिंट्स, डिजिटल्स, ऑनलाइन दरख्वास्तूं शामिल करे सघनि थियूं। इहो मक़सद पाकिस्तान जे अहम मसइलनि जी अहम किरदार अदा कंदो। मोबाइल फ़ोन ऐप सभिनी पाकिस्तान जे लाइ वॾी सहूलियत बणिजंदी, जंहिं सां शहरी घर वेठे पंहिंजो कार्ड या रिकॉर्ड अपलोड करे सघनि था ऐं ऑनलाइन फीस ॾेई सघनि था। नादरा जे ज़रिए पंहिंजी सुञाणप जो कार्ड ठाराए सघनि था। पाकिस्तान हिक खां वधीक बायोमेट्रिक ऑनलाइन दस्तावेज़ जमा कराईंदड़ दुनिया जो पहिरियों मुल्क बणिजी वियो आहे, जंहिं अहिड़ी एप्लीकेशन पंहिंजे शहरनि जे लाइ मुतारिफ़ कराई आहे, जंहिं सां शहरनि खे घर वेठे फ़ाइदो मिली सघे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।